बिशा हाल में सूबाई वज़ीर सिहत अज़रा फज़ल पेचो जी हिदायतुनि ते 13 मई खां 17 मई ताईं मलेरिया बाबति आगाही हफ़्तो मल्हाइण जो आगाज़ कयो वियो आहे। इन सिलसिले में तालका अस्पताल हाल में हिकु रोज़ा सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें MPA मटियारी मखदूम फ़खरुज़मा, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर पीर ग़ुलाम हुसैन MS, डॉक्टर क़ुरबान मेमण, डॉक्टर ग़ुलाम सकीना, बेगम फरीन, इमदाद जमाली समेत डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले शिरकत कई। इन मौक़े ते DHO मटियारी सेमिनार खे ख़िताब कंदे चयो त 13 खां 17 मई ताईं मलेरिया बाबति आगाही हफ़्तो मल्हायो पियो वञे। मलेरिया हिकु ख़तरनाक बीमारी आहे जेके मच्छर जे चक पाइण सां थींदी आहे। मलेरिया खां बचाव लाइ असांखे एहतियाती तदबीरूं करणियूं पवंदियूं। असांजो फ़र्ज़ु आहे त मलेरिया खां बचाव लाइ सुजागी मुहिम हलायूं। सिहत खाते पारां 400 लेडी हेल्थ वर्करनि पंहिंजे इलाइक़े में आगाही मुहिम हलाईंदियूं, जॾहिं त स्कूल ऐं ॻोठनि में आगाही ॾियण लाइ मुख़्तलिफ़ टीमूं पिणु जोड़ियूं वयूं आहिनि। हिन मौक़े ते सेमिनार खे MPA मटियारी मखदूम फ़खरुज़मा चयो त हिकु सुठी शहरी जो फ़र्ज़ु आहे त हू मोज़ी मर्ज़ खां बचाव लाइ शहरनि खे आगाही फ़राहम करे। ज़िले मटियारी खे सेहतमंद ज़िलो बनाइण लाइ सिहत खाते सां हर मुमकिन सहकार कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।